नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में पोरियत जो संदसि माज़ूर मासूम ॿारनि सां गॾु बाअसरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब उमरकोट आॾो एहतजाज। आला इख़्तियारनि खां इंसाफ़ जी अपील। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ उमरकोट में पोरियत मोहम्मद हसन राहिमू जो संदसि ॿारनि सां गॾु घर ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि आॾो दाहींदे पोरियत मोहम्मद हसन राहिमू, अखियुनि जे नूर खां महरूम अब्दुल रहमान राहिमू, मासूम ॿारनि इसहाक राहिमू, इस्माइल राहिमू, नंढड़ी नसरीन, हुमैरा ऐं ॿियनि चयो त पॉपुलेशन मुलाज़िम मियांदाद सूमरो ऐं संदसि भाइर अकरम सूमरो, गुलाम मुस्तफ़ा सूमरो असांजे घर ते ज़ोरी ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। असांजो केस एटीसी कोर्ट में हलंदड़ आहे ऐं इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल मीरपुर ख़ासि असांखे का बि अॾावत न करण जो नोटिस पिणु मिलियल आहे। मुख़ालिफ़ धुर इन्हीअ जी भञकड़ी कंदे ज़ोरी असांजे घर जे लोड़नि खे बाहियूं ॾेई सिरूं लहराए छॾियूं आहिनि। असांजे घर ते हमिलो करे औरतुनि खे धक हया आहिनि, असांखे हिरासां करे रहिया आहिनि। अॼु बि 500 खां मथे माण्हू घर जे आसपास विहारियो वेठा आहिनि। मियांदाद सूमरो बाअसर माण्हुनि जो माण्हू आहे, तंहिं करे हितां जी इंतिज़ामिया ख़ामोश बणियल आहे। इन्हीअ मौक़े ते हिननि IG सिंध, DIG मीरपुर ख़ासि, SSP उमरकोट ऐं वस वारनि खे इंसाफ़ जी अपील कई आहे।